जी दौलत आले पुट फ़ोन कई त भाउ किथे आहियो, जल्दी हबीब बैंक वटि पहुचो, हिकिड़ो मासूम ॿारड़ो मिलियो आहे जेको मुसलसल रोई रहियो आहे, पंहिंजो नालो नथो ॿुधाए, पीउ जो नालो नथो ॿुधाए, त हिन पोस्ट रखो जीअं जा वारिस मिली सघनि। त आऊं उतां म्युनिसिपल में ई वेठल हुअसि, उते आऊं इकबाल मां मला जीअं हबीब बैंक वटि पहुतासीं त मासूम जेको आहे रोई रहियो, पंहिंजो नालो, पंहिंजो पीउ जो नालो या एड्रेस ज़ात का ॿुधाइण तयारु कोन हो, मासूम मुसलसल रोई रहियो। त उतां पुछियोसीं त तफ़सील वरितीसीं कि कंहिंखे मिलियो आहे, उते ॾाढो रिंद मौजूदु हो। जंहिं मूंखे ॿुधायो त 11:30 पौणे 12 जे अंदरि ई नंढिड़ो पीर मौला में असांखे रोईंदे हाल में मिलियो आहे, जेको मुख़्तलिफ़ पंहिंजे वालिद साहब जा नाला ॿुधाए रहियो आहे, पंहिंजो नालो बि सही कोन पियो ॿुधाए। त सिटी थाणे ते मूं रिपोर्ट दर्ज कराई आहे, उन खां पोइ मोटरसाइकिल ते या पुल ताईं ऐं हेठि ताईं वियो आहियां, पर अञा वारिस अञा कोन मिली सघिया आहिनि। त नंढिड़े खे वरी जीअं मूं आज़ादु छॾियो त हुनखे मुंहिंजो गाॾी ते पाण हलूं, तूं मूंखे ॿुधाए कहिड़े पासे घर आहे, त हुन पंध जो इशारो ॾिनो। त पंध हलंदे हलंदे हुन पंहिंजो नालो ॿुधायो, पंहिंजे पीउ जो बि नालो ॿुधायो, वञी टाउन हॉल ताईं पहुतासीं। टाउन हॉल में अंदरि असांखे लाइब्रेरी में वठी हलियो, जिते मौजूदु आहे स्टूडेंट्स मौजूदु आहे। हिकिड़े कमरे में वियासीं, जंहिंखां पुछा कईसीं, हुननि चयो हिन कमरे में अहिड़ो हिनखे असीं नथा सुञाणूं, पासे वारो कमिरो आहे, उते वठी वञो। उते जी पहुतासीं त हिन मासूम जो मामू उते मौजूदु हो, जंहिं ॾिसी उहो हैरान थी वियो त हिनखे सुबुह जो आउं स्कूल छॾे आयो आहियां, ही स्कूल ॿारनि हिनखे छॾियो कीअं। त असां पुछियोसीं कहिड़ी स्कूल आहे, त हुन ॿुधायो मदीना सिटी में द रीडर स्कूल आहे, जिते अॼु एडमिशन करे अॼु पहिरियों ॾींहुं हो ऐं हुनखे छॾे आयो। ईअं हिननि खे बग़ैर माइटनि जे ईअं कीअं छॾियो आहे हिनखे। त उन मामे खे असां वरी फौरन सिटी थाणे ते वठी वियासीं, जितां थाणे ते वॾो मुंशी साईं इस्माइल अबड़ो ऐं शबीर अबड़ो मौजूदु आहे, हुनजी जेके आहे मामे जे हवाले बि कयोसीं। ऐं उन खां वधीक पुछूं था हिन विच में उन जो वधीक छा चवणु आहे। नालो छा आहे? नंढड़े जो नालो अब्दुल अकील आहे। हीउ जेको आउं स्कूल में छॾे आयुसि रीडर्स जेको मदीना सिटी में स्कूल हो, हिन में आउं छॾे आयुसि। हुनखे मूं चई पियो 1 बजे आउं वठणु ईंदुसि या मुंहिंजो भाउ वठणु ईंदो। ठीकु आहे मुंहिंजो, पोइ हुन चयो ठीकु आहे, पोयां हिनखे इदारे में स्कूल में छॾियो अथनि। इहा त हाणे ख़ुदा खे ख़बर आहे छो हुन छॾियो आहे, छाजे करे। पोयां हुन सार संभाल कोन लथी अचो। माना अख़्तियारात त कोन हो, तव्हां फी बि ॾियो था, तव्हां हा, अलाए हेॾा वठनि था, हुन खां पोइ बि गिफ़्ट खे हाणे छा ऐं तव्हां न्यू कार्रवाई एडमिशन कंदव? आहे, अञा पहिरीं फस्ट डे हो। बसि जो पोइ ॿारनि जो ख़्यालु ठीकु, करणु हा, खपे। ख़्यालु करणु खपे प्राइवेट इदारे में हुई, ऐं इदारे वारनि खे बि ख़्यालु करणु खपे। उन्हनि वरी बि कॉल बि कोन कई आहे, न छा न छा। अच्छा, वालिद साहब जो नंढो नालो छा आहे? अली हसन। और मामू मिली वियो? हाणे त ॻाल्हायो न, ॾिया कोन थो ॻाल्हाई, हाणे त ॻाल्हायो, मामा मिलियो? हाँ अकेले अकेली मामा आहे तुंहिंजो? मामा आहे तुंहिंजो? हाँ हाणे ख़ुशि आहीं? सभु इंतज़ारु हुन पे